राधा राधा हाँ मम्मी, केॾांहुं पई वञी? पापा लाइ चांहि पई ठाहिण वञा। तोखे ख़बर आहे न सुभाणे टीजड़ी आहे? हाँ, ऐं असांजे समाज जी परंपरा जे अनुसार हर सुहागण टीजड़ीअ ॾींहुं विर्त रखी कथा ॿुधी चंड खे अर्क ॾेई पतीअ खे पेरे पई पोइ विर्त छोड़ींदी आहे। बराबर। पर रॉकी पोइ तूं कीअं? मम्मी, मूंखे तीजड़ी माता ते पूरो विश्वास आहे त हिकु ॾींहुं मुंहिंजो सुहाग ज़रूर मोटी ईंदो। शल तुंहिंजो विश्वास रंग लाए। ॾियां अर्ग मां चंड तोखे, तूं ॾे मूंखे साजन। तिन जे चरणन में गुज़रे सारो जीवन। बिन साजन जे ही गुलशन भी बिन साजन जे ही गुलशन भी रणत लगे बनवास। अलग अलग सा हर हिक दिल खे ईंदो आहे रास। एहसास रिश्तन जो, एहसास रिश्तन जो, एहसास रिश्तन जो, एहसास रिश्तन जो। एहसास रिश्तन जो, एहसास रिश्तन जो, एहसास रिश्तन जो, एहसास रिश्तन जो।